काबिल सदेतराम बुजुर्गो ऐं मुसलमान भाइरो रमजान शरीफ जो बाबरकत महीनो रहमतुन जो खजीनो जंहिंजी इख्तिताम ऐं पुॼाणियां जंहिंमें नफिल पढ़ तो फर्ज जो सवाब, फर्ज पढ़ तो 70 फर्जन जो सवाब। पहिरियों ॾहो रहमत, ॿियो ॾहो मग़फ़िरत, आख़िरी इत्क़ु मिनन नार। बाना मज़ूरी ॾींहं रात 30 ॾींहं 30 रातूं कंदा, रात जो तरावियूं, ॾींहं जो रोज़ा। पोइ जॾहिं ईद जो चंड ॾिसबो त पोइ अल्लाह ईद जी रात ऐलान कंदो तो रमजान में रोजानो 10 लख मानू अल्लाह साईं जहन्नम का आजाद करे जन्नत में मोकलींदो। पर ईद जी रात रब फैसलो कंदो त सॼे रमजान में जेतिरा बाना बख्शम ओतिराई बाना वरी ईद जी रात तो बख्शा। नतीजो ही निकतो त रमजान जो चंड ॾिसण खां वठी 30 रोज़े ताईं जेका रहमत रब रखी उहा सॼी जी सॼी रहमत ईद जी रात रखी। जेको इबादत ईद रात कंदो उनखे इन रमजान जे डबल सवाब जो हक़दार थींदो। दस तो जाम ईद जी रात तहज्जुद कोने गुसारणो। ईद जी रात इनके नालो ही रखियो त लैलतुर रहम माना रहमत वारी रात। 10,000 हिकड़े रोजे ते अल्लाह बख्शा, वरी 10,000 बे रोजे ते 10,000 10 लख हिकड़े रोजे ते 10 लख बे रोजे ते 10 लख त 10 रोजन में घणा माफ कई करोड़, वरी 10 ॿिया त 2 करोड़, 10 टिया त 3 करोड़, वरी ईद जी रात अल्लाह साईं 3 करोड़ ॿिया बाना बख्शे जन्नत में दाखिल। पर रुगो मोल न जेके जीअर आहियूं न पाण जिन जो नालो जहन्नम जे लिस्ट में लिखियल आहे, रमजान जे सदके उन पाक घड़िन जी बरकत सां अल्लाह उन का नालो ॾाराए वरी जन्नत जी लिस्ट में लिखी छॾींदो। तो सुभान अल्लाह। सामीन मोहतरम अल्लाह रब्बुल आलमीन रमजान जी बाबरकत घड़िल के हिय बयान फरमाया। कुरान फरमाए शहर रमजान अल्लज़ी अनज़िल फ़ीहिल कुरान। सुभान अल्लाह। कोई दे सब बुलंद आवाज से रमजान जो महीनो जंहिंमें नाज़िल कयो अल्लाह कुरान। उहा रात जंहिं रात रमजान नाज़िल थियो उहा रात लैलतुल क़द्र जी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिक ॾींहुं वेठा हुआ, हज़रत जिब्रील अमीन आयो। अर्ज़ करण लॻो या नबी अल्लाह तव्हां ही ॻाल्हि ॿुधो, हज़रत आदम भी दुनिया में आयो बिलाखिर फौत थी वियो, हज़रत नूह नजीउल्लाह भी आयो बिलाखिर फौत थी वियो, हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो बिलाखिर वफ़ात करे वियो। सब नबी आया पंहिंजो टाइम दुनिया में पूरो करे दुनिया मां रवाना थी विया। क़यामत जी सुबह तक तव्हां जी नबूवत जारी, पर हिकिड़े ॾींहुं तव्हां खे दुनिया मां बुरको मटाइणो आहे। अल्लाह जे नबी फरमाए को मसइलो कोन्हे, अल मौत जसरुन युसिलुल हबीब इलल हबीब। मौत को मसइलो कोन्हे, मौत हिकिड़ी पुल जेका हबीब खे पंहिंजे हबीब सां मिलाईंदी आहे। अगर मूं वटि आयो त मुहम्मद अरबी खे पंहिंजे रब सां मिलाईंदो। जैसे केतरी उम्र चाहो हज़रत जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह केतरा साल तव्हां रहण चाहो रही सघो था, पर आखिर में वरीब फौत थींदो। 1000 साल वरीब तव्हां खे हिकिड़े ॾींहुं सॾु थींदो। पोइ अल्लाह जे रसूल सोचो, वेही सोचे पाण रोई ॾिनो।
हज़रत जिब्रील पूछा कि साईं छो था रो फरमाया मौत जे लाइ न मौत जी सख्ती नबी के न मिलंदी मौत को मसलो कोन रोआ इन्हीं जे करे थो त मुंहिंजी वफ़ात खां पोइ मुंहिंजी उम्मत जो छा थींदो मलाइकन ते नाज़िल थी मलाइक नाज़िल थींदा मुंहिंजी उम्मत जे मथां आऊं हिते वेठो आहियां जिब्रील पियो अचे मलाइक पिया अचनि जन्नत मां बुराकूं पियूं अचनि पोइ जॾहिं आऊं दुनिया मां बुरको मटाईंदुसि मुंहिंजी उम्मत ते मलाइकनि जो अचणु बंदि थी वेंदो ऐं मुंहिंजी उम्मत जो हादी केरु थींदो मुंहिंजी उम्मत जो मुहाफ़िज़ केरु थींदो मुंहिंजी उम्मत जो मौला केरु थींदो मुंहिंजी उम्मत जो नासिर केरु थींदो ये चई ओछगारो ॾेई रोअण शुरू थी वियो हज़रत जिब्रील अमीन अल्लाह जो पैगाम खणी आयो हज़रत जिब्रील अमीन अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां पैगाम खणी आयो ऐं सुहा नबी तुझे रोण जी वजह मालूम तो रोन जेकरे तू रोईंदे अल्लाह तोखे परचाईंदो अज जेकरे तोखे उम्मत जो फिक्र अल्लाह ही पैगाम ॾियो दे अना हादी उम्मतिका अना हाफिज़ उम्मतिका अना मौला उम्मतिका अना नासिर उम्मतिका ऐ महबूब मोहम्मद तू घबराए न तुझी उम्मत जो मां अल्लाह मुहाफिज आया तुझी उम्मत जो मां अल्लाह नासिर आया तुझी उम्मत जो मां अल्लाह हादी आया ऐ महबूब मोहम्मद भी तुझी उम्मत जो आऊं ही मौला आया आऊं ही सरदार आया बाकी रही गाल मलाइकन जे नाज़िल थिया जी जो कुरान में तोखे तसल्ली सां दुनिया परवरी ॾियूं था कुरान फरमाए तो तनज़्ज़लुल जी रात तुझी उम्मत थे नहीं आई और लैलतुल क़द्र जी रात होंदी रमजान शरीफ जो पाक गणियो दो रात जो टेमो दो सिजल ही चुको दो मुझे मलाइक कतार अंदर कतार तुझी उम्मत ते नाज़िल थींदा इतरा मलाइक नाज़िल थींदा किरो यार बेखर बेला मदूद मलाइक ईंदा जेके तुझे उम्मतुन सां जी हथ मिलाईंदा जेको भी अल्लाह जी इबादत पियो करे उन्हें सां तो मलाइक हथ मिलाईंदा जेको विच इबादत पियो करे मलाइक उन्हें साथ मिलाईंदा जेको सुते अल्लाह जो जिक्र पियो करे उन्हें सां मलाइक हथ मिलाईंदा कुरान फरमाए तो बिस्मिल्लाह जो सुभान अल्लाह असा रात नाज़िल कई लैलतुल क़द्र जी जेका 1000 महीनन जी इबादत का अफजल नाज़िल थींदा रूहे अमीन नाज़िल थींदा मलाइक सॼी रात तुझे बाणन सां वेही गॾिजी दुआ में शिरकत कंदा मां रब जो वाइदो मोहम्मद घबराए न तुझी उम्मत खे लैलतुल क़द्र जी रात बख्शे छॾींदुसि बख्शे इन्हीं का अफजल रात कीअं थींदी आहे गौर कजो बुजुर्गन इन ते तहकीक कई आहे
1000 महीनन खां बि वधीक इबादत जो सवाब। सुभान अल्लाह। इन जो राज है थोड़ो गौर कजो 1000 महीना ये सालन में विझो 12 महीना हिकड़ो साल 24 महीना ॿियो साल ये मिलाईंदा वञो त ये 1000 महीना थियनि था 83 साल। सुभान अल्लाह। 83 साल जेकरे कई मानू के 150 साल उम्र मिले न तब 83 साल इबादत कौन करे सघंदो। पर जे मानू के 200 साल उम्र मिले थोड़ो गौर कजो 200 साल उम्र मिले न तब 83 साल लैलतुल क़द्र जे बराबर इबादत कौन करे सघंदो। वो कीअं ॾिसो न मिसाल जी ॻाल्हि एकड़े मानू के 100 साल उम्र मिली ॾींहं रातियों 100 साल रातियों त सॼियूं गुज़ारे छॾी सुम्हण में त रातियों कढी छॾियोसि बाक़ी हिन जी उम्र थी 50 साल 50 साल थी वई। हाणे 50 सालनि मां 15 साल कढोसि बचपन वारा 15 न त 12 साल भला 15 साल कढोसि बचपन वारा ऐं ना आशनाई वारा त 50 मां 15 विया बाक़ी घणा बचा 35 साल। 35 सालनि में खाधई पीतई रोज़ खाईंदो टेम पानी पीअंदो बाथरूम में वेंदो पेशाब पाइखानो बशरी तकाज़ा में खाइण पीअण दवा खाइण हेॾा होॾा त 15 साल इहे विया बाक़ी घणा बचा 20 साल न। हाँ ये 20 साल लागी तो इबादत कंदो तब लागी थी इबादत कौन करे सघंदो। पाण जेके वॾा इबादत वारा आहियूं उहे घणी इबादत कंदा आहिनि। फजर नमाज पढ़ी सो 15 मिनट ज़ोहर नमाज पढ़ी सो 15 मिनट घणा थिया। असर नमाज पढ़ी सो 5 मिनट घणा थिया। मगरिब नमाज पढ़ी सो 10 मिनट जी 45 वरी इशा नमाज मिलायो सो 15 मिनट पिया घणा थिया कलाक पूरो भला अध कलाक खणी रात जो तहज्जुद जो मिलायो घणा थिया 1.5 कलाक 83 साल किथे तो 1.5 कलाक रोजानो 24 कलाकनि में 1.5 कलाक इबादत बाकी 22.5 कलाक गफलत वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कमाईंदो 20 साल वञी बचा हिन में कमाईंदो धंधा कंदो घुमंदो फिरंदो किथे 83 साल जेकॾहिं 500 साल के माण्हू खे मिले न जिंदगी तब 85 साल कीअं इबादत करे सघंदो। अल्लाह पैकेज ॾेई रमज़ान जो महीनो ॾेई ॾींहं जो बुख वञ जा रोज़ा इबादत रात जो सुन्नत तरावी ॾेई वरी तहज्जुद ॾेई वरी रहमतुनि जी बारिश वसाए तमां हिकिड़ी रात तव्हांखे ॾींदुसि लैलतुल क़द्र जंहिंमें 83 सालनि जी इबादत जो सवाब बिना मेहनत जे ॾेई तव्हांखे राज़ी करे छॾींदुसि। वॾी ॻाल्हि रब जे करे या ॾिनई त पोइ लिकाई छो ॿुधाए छॾियां न फलाणी रात ताईं कीअं नहीं बोली सलाम ॿुधाए छॾियां त फलाणी तारीख़ अथव लैलतुल क़द्र तब करे पियो सघे पर न फ़ाइदो लिकाइण में हो बाने जो अल्लाह बाने जो फ़ाइदो ॾिठो पाण जो लालची हिकिड़ी तबियत इंसान जी लालची हूंदी आहे। ॿुधाए बस हिकिड़ो मूं वटि वज़ीफ़ो अथव जेकॾहिं तव्हां पढ़ियो त रेब खां तव्हांखे पैसा मिलंदा पर पढ़णो अध रात जो 613 दफ़ा पढ़बो अध रात जो पढ़बो पोइ पढ़ी बस कंदो न रिलीअ जे हेठां हथ विझंदे त 5000 जा नोट निकिरंदा हाणे जेकॾहिं और वज़ीफ़ो ॿुधाईंदुसि जेके मिनथूं कयूंसीं सॼी निमाज़ पढ़ महिरबानी कर साईं पोइ कपिड़ा सही कोन्हनि पोइ तबियत सही कोन्हे पोइ चेल में सूरा पोइ बहाना इहो सभु ख़तमु अॻी सिफ़ में अधु राति जो मसीह में वेठा पंहिंजी तबियत कहिड़ी आहे इंसान जी लालची न त अल्लाह साईं ॾिठो त जेकॾहिं चवंदा हिकिड़ी रात अथव लैलतुल क़द्र 1000 महीननि खां वधीक त सवाब ॾियां त ही काबू निकिरंदा ई उन रात मस्जिद भरे ॿिए ॾींहुं मुले खे चवंदा मुला पोइ वरी आईंदे साल इंशाअल्लाह मिलंदासीं
इन्हें जे करे अल्लाह हिसाब एड़ो रखियो जो लैलतुल क़द्र के लिकाए जीबाना रोज मुझे दर ते अचन त आऊं रब खुश थिया। अरे पी मां ने रोज वञबो आ त पी मां खुश थींदा अल्लाह बि महबूब मोहब्बत वारो जेको पी मां खां हज़ारे करोड़े हा मर्तबा मथे मोहब्बत तो करे लैलतुल क़द्र जो बहानो नहीं कि रोजानू अचन त लैलतुल क़द्र जो सवाब जुदा ॼाण बाक़ी अचण जो सवाब जुदा ॾेई राज़ी थी वञा। ये लिकाई त या अल्लाह जी मोहब्बत तॾहिं लिकाई। तव्हां नंढड़े ॿार खे सॾु कंदा आहियो घर में मौलवी साहब मोॾे निहार नंढड़े ॿार खे सॾु करे पोइ ईअं कयो हल ॿुधाए कहिड़े हथ में 5 रुपया तुम्हारे हथ में पर हाणे कहिड़े हथ में जे ॿुधाए वे ये 5 रुपया तुंहिंजा थिया। हाँ नंढड़ो वीचारो ही पियो आंगर छिकींदई कि मैं ही पियो छिकींदई कि मैं हितां ॾिसी अड़े ही त खाली अथसि वरी हितां त तो वरी हीअं करे वरी बि करे इहो छा पियो करी इहा मोहब्बत आहे नफ़रत आहे। ये तू बार सा रांद पियो केडी दींदे से 5 रुपया मुके पक्के पर हरू बरू उनके इन में वरी इन में लिखाए बेटी के मैं रांद पियो करी सके मैं खुश त पई पियो करी तू उनके जोड़ाई हिता या तुझी मोहब्बत आ तो उन सा खुश त पई पियो करी लैलतुल क़द्र अल्लाह लिखाई त या भी बाने सा खुश त पई पियो करे विंद्र पियो करे उन सा मोहब्बत पियो करे त हिन में गोले 21 में गोले 23 में गोले 25 में गोले 24 में गोले 27 में गोले 29 ई गोलींदो रहे मोहब्बत कंदो रास ताकि दींदो सांस लैलतुल क़द्र जरूर पर पाण सा मोहब्बत करे पांजो कुर्ब बजास लैलतुल क़द्र बजास अल्लाह वडो इनाम कयो वडो इनाम कयो पांजे पानन ताम का पहरी बुजुर्गन का बुधो होंदो त हिकड़े बुजुर्ग बनी इसराइल जे 1000 महीना इबादत कई पोइ नबी साईं ने सोचो तो मुझी उम्मत की उम्र इतनी कोने कीअं पहुची सघंदा पोइ अल्लाह से लैलतुल क़द्र ॾिनी के ॿुधो अथव न पोइ मां सोचो त इहो बुज़ुर्ग कहिड़ो थोरो पन्ननि में ॻोल्हियां तारीख़ में ॻोल्हियां किताबनि में ॻोल्हियां लाइब्रेरी में ॻोल्हियां इहो बुज़ुर्ग जो नालो छा हो पोइ कीअं 1000 महीना इबादत कई पोइ घुमंदे फिरंदे नेठि उन जो वाक़ियो मूंखे हथ अची वियो पोइ हाणे ॿुधाईंदोसांव आईंदे साल 28 रात या हींअर ॿुधायां भला जे थकिजी पिया हुजो त हींअर जान छॾियां या ॿुधायां जीअं तव्हां चओ ॿुधायां भले जज़ाकल्लाह जेके चवनि था न ॿुधाए उहे अल्लाह जो ज़िक्र बुलंद आवाज़ सां चवनि सुभान अल्लाह। बनी इसराइल में जे 1000 महीना अल्लाह जी इबादत कई उन जो नालो शमून गाज़ी एक मुजाहिद जे हथ में एक हथियार हूंदो उठ जे टंग मां निकल हड्डो उन हड्डे ते कसाई करे उन एक तरार ठाराई हुई जैसा काफरन सा मुकाबलो कंदो सवे काफरन जी सिफन के चीरे छड़ींदो काफरन से मुकाबला कंदो रहंदो के को ज़मानो गुज़री वियो काफरन सा मुकाबलो न करे सघंदा हुआ ही हर मैदान ते फतह करे ईंदो हर मैदान ते काफरन के शिकस्त ॾेई ईंदो सुभान अल्लाह। काफरन ॾिठो त ही असांखे वटि ॾेई कोन्हे घणी वट सट हिते हुते पर ही बस रुगो तलवार फेरींदो फेराईंदो वेंदो किराईंदो वेंदो हिकड़ी रात आई काफरन पान में सलाह कई ही वट न थो ॾे त हिन जी ज़ाल जो पासो वठूं जो उहा असां जे पासे आहे ज़ाल जेकॾहिं हिन खे फासाए वई पोइ वरी ही असां जे हथ में अची वेंदो हुननि हथिया ऐं तोहफ़ा ऐं पैसा खयां इन जी ज़ाल खे चोरियो कंहिं न कंहिं तरीक़े सां हिन खे ॿुधिजी वञे काबू थी वञे पोइ असांखे सॾु कजां राति जो 3 ई सुम्हियो पियो हिन खे
चादरूं खयई इन जी घरवारी कपड़ा खया कपड़न जी चादरन सा हथ इन जा खट सा बधई पैर भी इन जा खट सा बधई इन जी अख मुजाहिद जी खोली मुजाहिद जी अख जी जो खोली इन नजर फेरी हथ मोजा बई बदा प्यान पैर मोजा खट सा बदा प्यान इन जो के मुखे बदो तेन जी जाल जो मु तो के आजमाए ला बदो साद तो छड़ाए सके तो या न जो बिस्मिल्लाह ये लफ्ज जी जो छिगई त चादरों भोर भोर थी वयो हिन जा हथ पैर आजाद थी वरी भी रात आई काफरन जो तो थुल्ला रस्सा दा तो के न्यो ये रात जो बदजास पोए कोन छराए सगंदो थुल्ला रस्सा इन के दिनो रात जो टेमो बुजुर्ग शमून गाजी जो समियो जालन जे हथन के बदो पैरन के बदो रस्सा थुल्ला मजबूत बधई इन जी अख जो खुली पुछा की बीबी के बदो मुखे चे मो तो के बदो आजमाइण भी चाया लिसन भी जाए तो तू छड़ाए सकी तो या न जो बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर ये लफ्ज जी जो छिगई तो खुला रसा टूटी व्या ही मुजाहिद आजाद थी ओ इन मुजाहिद छा करे उठी जान की जेना वे तो ये तुझा रस्सा तुझा चादरों तुझा कपड़ा मुखे छा करे सगदा आऊं अल्लाह जे वलीयन मा एकड़ो वली आया ये दुनिया जी का ताकत मुखे कुछ कोन कर सगदा पूरी इन बेचारे गलती करे पांजो राज उनके बुधाए चले राज न बुधाए लेके इन राज बुधाए चले जे ही इन सा कोन काबू थे बाकी हिकड़ो तरीको आए जे करे के इए करे लियो पो आऊं छडाए कोन सगदा जो केड़ो चे ही मुजा वार दिसी ने वार वा चेल जा जो मुजाहिद हो मुजाहिद के वार रखण वडा वार रखण जी शरीयत में इजाजत आ हथ वारन के केस करण जी मुजाहिद के इजाजत आ मैदान ते लही पटा करण जी शरीयत में मुजाहिद के इजाजत आ जो मुजाहिद जो एडो मकाम आ जो मुजाहिद जे करे नमाज में बीठो होजे अध नमाज में को दुश्मन अचे तो वो अध नमाज जोड़े ए हथियार खणी दुश्मन सा मुकाबलो करे वरी सागी जाए ते जी बे नमाज पढ़े तो शरीयत चवे थी जिता छडी थई उता का शुरू कर तो आरी नमाज थी वेंदी मुजाहिद अल्लाह जो मुजाहिद सो हिन चयो मुजाहिद वार वडा चेल ताई जेकर इयो केर मुझे वार खणी मोसा मुंजी वारन सा मुखे बधी वियो हुआ छडाए कोन सगो हिन वेचार राज दसे सजो जाल जो ठीक है वो सुम दिल में सोचे रात थी काफरन के बुधाए आई काफरन सुचो केंचू इनके दिनियो रात जो ये सुतो पियो पाड़ा जी वार कचो वार सब कटे उनवा नोड़ ठाए ए हथन पैरन के बधी छयो इन हथ में नोड़ इन हथ में नोड़ पैरन में नोड़ खटना बधी छयो इन जी अखु खुली सुबह जो चे ही मुके के बदवा ची मां मरी आसमान ला मां बदवा इन घणी बिस्मिल्लाह पढ़ो औज़ बिल्लाह पढ़ो पर रसो जो हिन जा अंदर मां ज़मीर हो वार अंदर मां निकता हिन जे जिस्म जा टुट नहीं घणी जोर लगे ते टुटा न साल वठी भगी काफर के जी काबू थव हां जी सगो कर काफर पहुंची गया खट सूदो खयो खणी आ पांजी जाए ते पोइन जो हिकड़ो हथ खोले पीर पाए सा बधी बियो हथ खोले पीर पाए सा बनो बई हथ पाए सा बधी बई हथ पैर सा इनके बधी सगो करे वो काफर एडो जुल्म कयो जो इन जे चपन के कपियो इन जे अखिन के कढियो इन जे बिनी अखिन के कढी छडियो इन जे कनन के कपियो थक एड़ा आयो जो उन जे आंदा बाहर निकरी
आया ये बेचारो मुजाहिद ओली मन अल्लाह रब्बुल आलमीन इल्हाम कयो न जी दिल जे ऐ मुजा वली बाना तू घबराए न हिते जेको तू चवी ऐं रब ईअं करण जे लाइ तैयार आया तने इन अंदर ही अंदर में चयो या अल्लाह मुझो ॿ दुआऊं जे करे तो ये मुझी बासू कबूल कयो ये ॿई दुआऊं कबूल कयो त तुझी राह में ऐं हजार महीना इबादत कंदुसि जे करे न मूंखे पहिरीं दुआ मुझी इहा आहे ऐं पील पाए खे लोटिया छित किरी पवे ये सब जा सब काफर मरी दबजी हलिया वञनि ऐं ॿी मुझी दुआ इहा आहे त मुंहिंजा उज़वा वापसि मूंखे वराए ॾे अखियूं मुंहिंजो सही थी वञनि कन सही थी वञनि जिस्म सॼो पार थी वञे अल्लाह ॿई दुआऊं कबूल कयो फरमाई धूण पील पाए खे न जीअं धूणी त छित सॼी किरी पई ज़ाल सूदो सब माण्हू फिसी दबजी मरी विया ऐं हिन ॿी दुआ घुरी या अल्लाह मुंहिंजा उज़वा सही सलामत कर त हिन जी दुआ ते उज़वा सब सही सलामत थी विया एॾो उज़वा सही सलामत थी तंदुरुस्त थी वियो 14 सालनि जो नौजवान इबादत दुआ कबूल थी वई हाणे 1000 महीना खूब लागी थी बिना गुनाह जे अल्लाह जी इबादत शुरू करे 1000 महीना अल्लाह जी इबादत की लेकिन अल्लाह से छातो फरमाए अल्लाह से मोहब्बत कंदे नबी पाक सां वाइदो कयो ऐं नबी पंहिंजी उम्मत खे चो वञी इबादत कनि लैलतुल क़द्र जी रात में इबादत कंदा न शमऊन गाज़ी खे 1000 महीननि जी इबादत में जेको सवाब ॾिनम न उहो तुंहिंजी उम्मत जे हिकिड़ी रात लैलतुल क़द्र में सवाब ॾेई छॾींदोसां केॾो वॾो मक़ाम पियो मिले लैलतुल क़द्र तहक़ीक़ में लैलतुल क़द्र 83 सालनि जे बराबर घणनि सालनि जे बराबर जे ऐं रात में 12 कलाक 83 सालनि जी सॼी रात में इबादत में सवाब मिले त पोइ हिकिड़े कलाक में मिले थी जेको हिकिड़े कलाक लैलतुल क़द्र में इबादत कंदो त उनखे 90 सालनि जी इबादत खां बि वधीक सवाब मिलंदो पर जेको माण्हू हिकिड़ो कलाक ठहियो हिकिड़ो मिंट लैलतुल क़द्र में इबादत कंदो मिंट रुगो तो उनके 55 ॾींहं लागी थी इबादत करण खां बि वधीक सवाब मिलंदो पर जेको हिकिड़ो सेकंड इबादत करे लैलतुल क़द्र में सेकंड हिकिड़ो आ सेकंड जी इबादत केड़ी आ असा चवंदा आहियूं न जीअं तव्हां चओ पिया सुभान अल्लाह तव्हां त चओ सेकंड जी इबादत लैलतुल क़द्र में न चई सुभान अल्लाह त 22 कलाक लागी तो सुभान अल्लाह चवण जो सवाब हुन जे अमालनामे में लिखियो वेंदो केॾियूं वॾियूं रहमत समुंड पिया वसन पर जेकॾहिं असां पोइ बि गफ़लत कयूं त पोइ सही जिब्रील बदुआ कई सही नबी आमीन हेॾो समुंड पियो रहमत जो वसे समुंड टुटी पियो जमीन आसमान में रहमत पई वसे पोइ बि जेकॾहिं असीं गाफ़िल थी वञूं गुनाहनि खां पासो न करियूं इबादत न करियूं त पोइ जिब्रील चयो साईं सल उहो माण्हू हलाक थी वञे तबाह थी वञे बर्बाद थी वञे जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान आयो पर हू रब खां माफ़ी न वठी सघियो या बख़्शिश न थी सघी त नबी साहिब फरमाया हाओ आमीन भले इहो तबाह हुजे रमज़ान मिलियुसि पोइ बि इबादत न करे सघियो इहो भले तबाह हुजे दुआ कयो अल्लाह से असांखे रमज़ान जो बरकतूं लैलतुल क़द्र जो बरकतूं नसीब कर ये खत्म थियो अॼु खत्म थियो माशाअल्लाह कुरान शरीफ हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमायो जॾहिं कुरान शरीफ जो खत्म थींदो त अल्लाह साईं 4000 फरिश्ता उन जी दुआ ते आमीन चवण जे लाइ उते खत्म वारी दुआ ते मोकिले छॾींदो आहे घणा फरिश्ता 4000 फरिश्ता इते बिरोई ते वेठा रिंद ते वेठा ॿिया मरी ते वेठा ॿिया ते वेठा पर 4000 मलाइक भी वेठा जौन सुभान अल्लाह ऐं नेक बुज़ुर्ग जिन्न भी वेठा जेको कुरान पिया ॿुधनि मलाइक वेठा जेको कुरान पिया ॿुधनि वण कुरान पिया ॿुधनि अने जे पन्न ते रहमत पई वसे ज़रे ज़रे ते सेकंड ते रहमत पई वसे दिलियूं करार पियो वठन जो खुदा जी रहमत जो बारिश पई वसे दिल में
ऐं ख़त्म जी दुआ दे हुमैद आरज जी सनद सां फरमायो कुरान शरीफ जो ख़त्म जने थींदो आहे त अल्लाह साईं हिकड़ी मक़बूल घड़ी अता फरमाईंदो आहे एड़ी घड़ी अता फरमाईंदो आहे उन घड़ी में माण्हू जेका दुआ घुरंदो रब कबूल करे छॾींदो उहा घड़ी बि हींअर मिलंदव पोइ में दुआ या घुरंदो रब माफ़ करे छॾींदो साईं रब जे बख़्शे छॾियो न सब कम सवला थी वेंदा वबिल असहार हम यस्तगफिरून खुश नसीब है वडा जो हेड़ियूं महफिलूं हेड़ियूं रातियूं हेड़ा जलसा हेड़ा प्रोग्राम नसीब था ऐं इहो सहाबनि जो अमल हुओ हज़रत मुजाहिद रहमतुल्लाह अलैहि फरमायो इब्न अबी लुबाबा गडो जने खत्म शरीफ कयो वियो तने रमजान जे खत्म ते आले खाना के जमा करे असा दुआ घुरी ऐं असा के या खबर मिली आ सहाबा किराम जे जमाने में भी जने को कुरान शरीफ खत्म कंदो हो त मकबूल घड़ी के तलाश करण जे लाइ आले खाना के दोस्तन यारन के मुतअल्लिकीन के गड करे ऐं इज्तिमाई दुआ घुरी वेंदी हुई ताकि असा जो दुआउन जो कबूलियत ऐं ठीक मौके ते दुआ घुरण जो मौको फराहम थी सके तो इंशाअल्लाह कुरान शरीफ सां मोहब्बत कबी अदा ये सब शयूं तॾहिं मिलंदियूं जॾहिं टे शयूं अपनाए घणियूं पहिरें नंबर ते ईमान मज़बूत पक्को ईमान कीअं पक्को हुजे जागो बयान हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो वञा न अञा जी ईमान केतिरो पक्को हुजे हज्जाज बिन यूसुफ वॾो ज़ालिम बादशाह वॾो पोइ छा कयो जो कई साहबी वीचारा शहीद कराए छॾिया 18,000 कत्ल कई खून के एॾो ज़ालिम बादशाह हेगे ने हुकुम जारी कई त हसन बसरी के शहीद करे छॾियो इमाम हसन बसरी के न खबर पई त हज्जाज बिन यूसुफ मुझे खिलाफ ऑर्डर जारी कयो त शहीद करे छॾियो हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि घबराइजी वियो तकड़ो घरा निकतो भगो चई ज़ालिम छॾींदो कोन इन सईद बिन जुबैर जहिड़े शख्स के शहीद कराए छॾियो हज़रत जुबैर जहिड़े शख्स के शहीद कराए छॾी हज़रत अबू बकर जे ॾोहिटे के हे मूंखे छॾींदो छा हे वीचारो वठी भगो परेशानी हसन बसरी टोड़ंदो बगदाद में अची पहुतो बगदाद जे चौक में हसन बसरी जो खलीफो रहंदो हो हबीब अजमी उन हबीब अजमी के चई यार मुखे परेशानियां हज्जाज बिन यूसुफ ऑर्डर जारी करे छॾियो फौज मुखे ॻोल्हे पई महिरबानी करे मुखे अना दे मुखे किथे लिकाए त हबीब अजमी चयो साईं इहे न लफ्ज़ इहे परेशान थी करे जेके मुखे भी चई इहे परेशानी में जेके तो अल्लाह के चविया तब तो जो कम थी वने जी बस अल्लाह के चवा तो मुखे न जाए ॾींदा लिका चई ठीक आहे मुंहिंजो हुजरो आहे हले वञ साईं तूं मुंहिंजे हुजरे में लिखी वञा ॿाहिरां दर ॾेई थो छॾे सो हसन बसरी इमाम हसन बसरी जो अंदर ॿाहिरां हुन हुजरे खे दर ॾेई छॾियो ॿाहिरि कुर्सी रखी हबीब अजमी वेही कुर्सी रखी वेठो त ओचितो फौज आई इमाम हसन बसरी के ॻोल्हण फौज आई त हबीब अजमी के चयो हसन बसरी किथे आहे इन माचले जी असी तोखा तो पूछो सही बुधाए हसन बसरी किथे आ जी हसन बसरी अंदर कमरे में इन जो दर खोलियो फौज जो अंदर वई दर खोले हिए ॾिठो न अल्लाह साईं फौज जी नज़रुनि खां इन मुजाहिद के गायब करे छॾियो अंदर वेठो पर फौजन अंदर के ॾिसण में कोन आयो वरी जी सही बुधाए हसन बसरी किथे आ कहने जो सही तो बुधाया हसन बसरी इन ही कमरे में ये वरी अंदर वनी कपड़ा खयो हेडा होडा उथलायो सामान के हसन बसरी किथे जी मणी ब्लैक मेल करे हलो तो बे पास कूड़ दुकान इए चई बहन निकरी हल्या ही न फौजी हल्या गया हबीब अजमी अंदर आयो तो हसन बसरी से बहड़ी वा हथ सां माराई तो वरी उनके 10 मिनट अंदर बैठो
तरे हबीब अजमी जे लफ्ज चया सोन जे पानी से लिखण ले काबिल जैसे मुखे खतरो हो तमाके खतरो मुखे खतरो पर गाल या हुई मु चयो त जेकने कूड़ गालाइंदुस त अल्लाह जी मदद खत्म थी वेंदी तमाम मरंदा आऊं मरंदुस आऊं सच तो गालाया मुझे सच जे करे अल्लाह तुझी भी हिफाजत करे सदी मुझी भी हिफाजत करे एडो उन जो तवक्कल होंदो सच गालाए छड़ नुकसान थे या फायदो पर रब जी ना फरमानी न थे एडो उन जो अल्लाह जी जात दे तवक्कल ऐं भरोसो असां के किथे भरोसो असी दा समझो त असी दुनिया के पंहिंजी चालाकी या गुल ते हलाए लेकिन असी पंहिंजी चालाकी ते हलाए नथा सगो अल्लाह जी जात ते असा जो भरोसो हो जे अल्लाह पे सजो जहान हला दिलियों अल्लाह जे इख्तियार में जहान अल्लाह जे इख्तियार में पर सच्चा थी अल्लाह जी इबादत करियो तो सजो जहान असा जो टे शयूं पहले नंबर ते ईमान मजबूत बे नंबर ते तकवा मजबूत गुनाह का नफरत बस नुकसान थे फायदो थे उन सा कम कोने गुनाह का परे खत्म गुनाह का पासो टे नंबर ते सुन्नत रसूल असा जो उठण सुन्नत मुताबिक होजे सुमूह था सुन्नत मुताबिक पंध था करियो सुन्नत मुताबिक शादी था करियो गायना बायना न सुन्नत मुताबिक होजे सदमुआ सुन्नत मुताबिक कजे दुखा सुखा शादिया गमिया घरा गिटिया बहरा माहौल अच्छा बाय हर कम सुन्नत मुताबिक जने असी सुन्नत मुताबिक जिंदगी गुजारींदासो खुदा जो कसम अल्लाह इबादतों कबूल कदो पर अल्लाह असा सुन्नत जे करे मोहब्बत कदो सुन्नत अर्का अमल में अर्क होंदो तो वो अमल कम जो सूफ में अर्का रस सूफ वठी आयो जो गोल्डन पर रस ठुप कोन सुका पिया ओ कपा जड़ा फीफा लगा पिया अंदर रस तन इन बात में वेदो जी हिकड़ो चक आयो चीज इने मजो ही कोने धूल जी पाए पसंद कोन कयो सी उछलाए छडियो सी जे अमल में नबी जी सुन्नत वारी रस न होंदी सुन्नत वारो अर्क न होंदो अल्लाह वट जने यो अमल वींदो अल्लाह ॾिसी कीअं उछलाए छडींदो चंदो ही कम जो कोने मुखे तो वो अमल खपे जने महबूब मोहम्मद जी सुन्नत होजे सुभान अल्लाह सुन्नत होजे असा चेहरे ते नबी जी सुन्नत भला जेके मानू दाढ़ी ज़िबह करे ता छडे नबी जी सुन्नत चेहरे ता वठे छाजे करे मां ये ता समझन दाढ़ी होंदी त असा सा केर मोहब्बत कोन कंदो खुदा जो कसम असा सा एड़ी एड़ी हस्तियों मोहब्बतों ता कन असा के दाढ़ी आए सुन्नत आए मथे ते सुन्नत चेहरे ते सुन्नत खुदा जो कसम वडा मानू असा जगह झुकिया पिया असा जो जुतियों खाण में वो ले महसूस कदान त असा आलिम जी जुती खया असा जो भाग थियो असा जो दुआ कबूल सुभान अल्लाह बासा नमाज मोहब्बत कोन ता कर नफरत ता कर दाढ़ी में जे करे हुस्न न हो जे तब मानव असा मोहब्बत छोला याद रखो खुदा जो कसम कामयाबी आही नबी जी सुन्नत सुभान अल्लाह ऐ सुन्नत रगो दाढ़ी कोने सजे हथ से पानी पियण चिन साइन में पियण बिस्मिल्लाह करे पियण या सुन्नत शादी ना कराए पुट जी ठीक है शादी कराए कुरान जो वाइज करायो आलिम अचन सुन्नत शादी भी थी वने कुरान जी महफिल भी थी वने सजी जिंदगी तुम्हारे पुट ए तुम्हारे नूह के कुरान शरीफ जो बरकतों ए उन जो सवाब मिलंदो सुभान अल्लाह कुरान जो बरकतों नूर मिले इने करे अज़म करियो सुन्नत मुताबिक जिंदगी गुजार ईद रात अचे तब सब कम छडे तहज्जुद नमाज पढ़ा ईद जो डी अचे सवेर ईद वनी ईद नमाज पढ़ण वनो सुन्नत मुताबिक छो जो ईद जे डी जहन्नम का आजादी जा सर्टिफिकेट विरहाण ईंदा मलाइका सुभान अल्लाह कुछ आगना या अल्लाह
तो हिनन के छा दिनो सजो महीनो रोजा रखियो तरावियों पढ़ियो तहज्जुद पढ़ियो गुनाहन का बच्चा पाक रहा तलावतों जिक्र अज़कार अफ़कार एतिकाफ वजू मंज़िलूं तय कयो तो हिनन के छा दिनो फिर अल्लाह जी फरमाईंदो मुंहिंजी इज्जत जो कसम मुंहिंजी जलाल जो कसम मुंहिंजे इज्जत अज़मत जो कसम मूं हिनन बानन जे लाइ जहन्नम खां आज़ादी जा सर्टिफिकेट ठाहे छॾियां मलाइको ही जहन्नम खां आज़ादी जा सर्टिफिकेट खणी वञो ईद नमाज पढ़ी सलाम फेरे न निकरन उन्हनि खे ईद जे ॾींहुं जहन्नम खां आज़ादी जा सर्टिफिकेट ॾेई छॾिजो हथनि में ताकि घरनि न मोटनि त बख़्शल बख़्शायल ईअं मोटनि ॼण मां जे पेट मां अॼु पैदा थिया इन जे करे ईद नमाज ऐं बाक़ी नमाज वो पढ़ियो इन ईद नमाज पढ़ी ऐं पोइ वरी रमज़ान में ॻोल्हियूं तव्हांखे जेका हींअर कयो न इबादत इन खे सॼो साल जारी रखो तव्हांखे नूर ई नूर चओ इंशाअल्लाह महिनत करी जदोजहद करी एतिकाफ़ वारा घरां ॿार मस्जिद मां निकिरंदा त पोइ ॿिनि हजनि ॿिनि उमिरनि जो सवाबु खणी पोइ घरनि लाइ वेंदा दुआ कयो अल्लाह अमल जी तौफ़ीक़ नसीब